मिठा पंहिंजे बच्चन की तरबियत सुठी कंदो न, औलाद नेक थींदो, औलाद सालियो थींदो। जेकॾहिं औलाद सालियो थी वियो, तव्हां मरी वञो क़ब्र में पओ त बि तव्हांजो दफ़्तर नेकियूं अजुर पिया लिखबा पिया लिखबा पिया लिखबा पिया लिखबा। बच्चन जो नेक थियण, औलाद जो सालियो थियण पीउ मां जे लाइ वॾी ख़ुशि नसीबी आहे, वॾी ख़ुशबख़्ती आहे। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, रहमान जो अर्श लॻंदो, रहमान जी कुर्सी लॻंदी, उन रब जी कुर्सी जे साॼे पासे ॾूं नूर जा मिंबर लॻाया वेंदा। उन नूर जे मिंबरनि ते उहे माण्हू वेहंदा जेकी अदल ऐं इंसाफ़ करण वारा हूंदा। ज़ालुनि में अदल कयूं, बच्चन में अदल कयूं, फ़ैसिलो कयूं त अदल कयूं। पंहिंजे औलाद खे अदल सेखारियूं, औलाद खे दीन सेखारियूं, औलाद खे सुन्नत शरीयत सेखारियूं। इहे अबो ऐं अम्मा अल्लाह जे साॼे पासे नूर जे कुर्सियुनि ते वेठल